नाज़रीन क़मर मां ख़ालिद चांडू जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध बचाव तहरीक ऐं हारी आबाद गाॾे तरफ़ां टावर चौक ते तकरारी कैनाल रथा ऐं कारपोर्ट फार्मिंग ख़िलाफ़ जलसो मुनक़द कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील हासिल कंदा ख़ालिद हुसैन चांडू खां। जी ख़ालिद हुसैन चांडू। कारपोर्ट फार्मिंग ख़िलाफ़ जलसो मुनक़द कयो वियो आहे। उन सिलसिले में वॾे पिंडाल सजायो वियो आहे। जलसो 7 बजे शुरू कयो वियो आहे। वॾे अंग में माण्हू पिंडाल में अची विया आहिनि। अहिड़ो सिलसिलो जारी आहे। कंबर में जलसे खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह, रियाज़ हुसैन चांडियो, हलीम आदिल शेख, मोज़न आबासी, मौलाना उज़ैर गुल जागीरानी, सैयद रियाज़ हुसैन शाह, सरदार मोहम्मद अली हकड़ो ऐं सोशल वर्कर मोहम्मद अली मोहम्मद खोसो ऐं मोहसन काज़ी, अब्दुल गफ़ार मारफाणी, मोहम्मद हाशिम मारफाणी ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया हिकु असांखे पंहिंजे साह जी रॻ खां वधीक अज़ीज़ आहे ऐं सिंधु दरिया मां जेकॾहिं 6 केनाल कढिया विया त सम्झो सिंध जी तबाहीअ खां सवाइ ॿियो को बि मनसूबो न आहे। अहिड़ो मनसूबो असांखे हरगिज़ मंज़ूर न आहे ऐं असीं जस पेश था कयूं वकील भाइरनि खे, आमिर वड़ाच खे ऐं आमिर वड़ाच जी पूरी टीम खे ऐं सिंध जे वकीलनि खे असांजो हिकिड़ो सुर्ख़ सलाम आहे ऐं असांखे अहिड़नि पंहिंजे कलम धड़नि ते नाज़ आहे जेके सिंध जी वारसी पिया कनि ऐं सिंध सां वकीलनि सां समूरी सिंध जो शहूर गॾु आहे। ऐं इहो बि उन्हनि जलसे खे ख़िताब कंदे चयो मथियनि अॻुवाणनि त सिंध में ज़राइत खां सवाइ ॿियो को बि ज़रियो कोन्हे। न का सिंध में एॾी वॾी इंडस्ट्रियूं आहिनि, न को सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं आहिनि, न ई को सिंध जे माण्हुनि खे अहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। सिर्फ़ु सहूलियतूं आहिनि त इक़्तिदार में वेठल चूंडियल नुमाइंदनि खे आहिनि जेके मनपसंद माण्हुनि खे ई पिया नवाज़नि ऐं वधीक उन्हनि चयो त वफ़ाक़ जेकॾहिं फ़ैसिलो वापसि वरितो आहे त शहूर सिंध जे जो इहो ई मौक़िफ़ आहे त नोटिफिकेशन जे ज़रिए नोटिफिकेशन जारी करे ऐं जेको आहे सो उन कयल पंहिंजे उहिदे कम जी विथड्रा कनि ऐं सिंध जे अवाम जी बेचैनी ख़तमु कनि ऐं जेको हिन महिल ताईं मईशत जो नुक़सानु थियो आहे उहो बि सरासर सिधो संओं वफ़ाक़ हुकूमत उन जो ज़िम्मेवार आहे ऐं सिंध हुकूमत ऐं जेको आमिर वड़ाच ते पीपल्स पार्टी जे जलसे ते वेंदड़ जेको आहे उन जे जियालनि हमलो कयो आहे ऐं आमिर वड़ाच जे वकील भाइरनि जे मथां फायरिंग कई आहे ऐं उन्हनि जो फौरन उन पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि जन जा गार्डन फायरिंग कई आहे। उन्हनि उहिदेदारनि ते ऐं गार्डन ते FR कई वञे ऐं सिंध जो अवाम हिन वक़्तु जागी चुको आहे ऐं सिंध जो शहूर जो समुंड उथली पियो आहे ऐं हिननि हर भेरे सिंध सां गदारियूं ऐं धोखा करे सिंध जे अवाम खे कूड़ा दिलासा ऐं डटा ॾेई करे लुटियो आहे। हाणे ईअं कोन थींदो ऐं सिंध जो शहूर उथी पियो आहे ऐं हर शइ उहा पाण बि सम्झनि था ऐं फौरन सिंधु दरिया मां जेके तकरारी 6 केनालनि वारो मनसूबो आहे वापसि वरितो वञे, सिंध जे अवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। जी हसन।